पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन दादू पारां एकता दिहाड़े के हवाले से टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार के सॾ ते रैली कढी हुई है। उन सिलसिले में असी पैरामेडिकल के अॻुवाणनि थोड़े स्टाफ ऐं मुलाज़मनि सां ॻाल्हाईंदासीं त हुननि जो कराची सिंध है ऐं सिंध जिंद आहे बाबति छा चवणु आहे। सिंध जी जेका सकाफ़त है, जेका हज़ार साल पुरानी सकाफ़त है, सिंध जी जेका माना मालिकी जेका है, असीं समझूं था त अली काज़ी साहब खां वधीक ॿियो केरु कोन थो करे सघे। असीं अली काज़ी साहब खे जस था ॾियूं जिन हमेशह पंहिंजूं निंडूं फिटाए करे सिंध जा जेके ॿरंदड़ इशू आहिनि उहे आला ऐवाननि ताईं ऐं आला इक़्तिदारी धणियुनि ताईं पहुचाया आहिनि। ऐं 6 डिसंबर ही असांजी क़ौमी ईद आहे ऐं हीअ ईद जेका आहे मज़हबी ईदनि वांगुरु भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। सब सिंधी असां 6 डिसंबर ते हिकिड़े नुक़्ते ते टोपी अजरक जे ते सिंध जे मसइलनि ते इंशाअल्लाह ताला गॾु हूंदासीं। असां ते वाजिबु आहे त असां पंहिंजे सिंधी कल्चर खे उभारियूं ऐं हिन में हिसो वठूं। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते वधी चढ़ी करे असां हिसो वठंदासीं। सिंध हिकु आहे, सिंध जो आहे बेट उन्हनि ते वफ़ाक़ जी जेका आहे नामज़दगी नामंज़ूर आहे। सिंध कराची आहे, कराची सिंध आहे, सिंध बेट असांजूं ज़मीनूं असांजूं मिल्कियत आहिनि। असां 5000 साल पुरानी सिंधी क़ौम आहियूं। सिंध असांजी जिंद आहे ऐं इन ते इंशाअल्लाह ताला जान कुर्बान आहे। सिंध क़दीम आहे असांजी ऐं इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं त आबाद शाद रहंदी। कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे। उन्हनि सभिनी हवालनि सां जेके असांजा प्रोग्राम आहिनि 6 डिसंबर ते इंशाअल्लाह भरपूर नमूने सां सेलिब्रेट कंदासीं। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे थोराइता आहियूं जिन 6 डिसंबर ते कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सॾ ते कराची सिंध है ऐं सिंध जिंद है उनवान हेठि पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन दादू पारां रैली कढी हुई। मुख़्तलिफ़ अॻुवाणनि तोड़े स्टाफ ऐं मुलाज़मनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त हू 6 डिसंबर ते माना भरपूर नमूने सां एकता दिहाड़ो मल्हाईंदा ऐं मुख्य जेके रैलियूं निकिरंदियूं उन्हनि में माना पिणु भरपूर अंदाज़ में शिरकत कंदा। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फ़ताह शेख, टाइम न्यूज़ दादू।